ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप की संतान, परम धाम में रहने वाली। हाणे हिन सृष्टि ते हिन शरीर में पाठ थी वॼायां। हाणे मां आत्मा परमात्मा जो ज्ञान थी ॿुधायां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा चवंदा मीठे मीठे बच्चे। बाप हाणे ॿारनि जे लाइ हिकु सौगात खणी आयो आहे। चए थो कि मां तव्हांखे सौगात ॾियण ईंदो आहे हर 5000 साल में हिकु बार। कहिड़ी सौगात? स्वर्ग जी सौगात। लेकिन हुनजे लाइ तव्हांखे मूंसां पवित्रता जी प्रतिज्ञा करणी पवंदी। बाबा चवंदा आहिनि हर 5000 साल में हिकु बार मां अची करे तव्हांखे पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदो आहे। अर्थात पवित्रता जो कंगन पाराईंदो आहे कि मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां स्वर्ग में हली वञो। स्वर्ग में वञण जे लाइ परमात्मा हाणे असांखे शिक्षायूं थो ॾे। छो जी नयो युग आहे न। नए युग में वञण जे लाइ नई शिक्षा परमात्मा ब्रह्मा जे तन में ॾे थो। परमात्मा नए धर्म जी स्थापना थो करे। हाणे सृष्टि ते जेतिरा बि धर्म आहिनि सभी धर्म ख़तम थियण वारा आहिनि ऐं पोइ हिन सृष्टि ते हिकु ई धर्म हूंदो, आदि सनातन देवी देवता जो। बाबा चए थो तव्हां सभी एॾा धर्म वारा थी विया आहियो न, तव्हां हिक ॿिए खे ई सहन नथा करे सघो। चओ था इहो धर्म ख़राबु, असांजो धर्म सुठो, असां ईअं। त अहिड़ी लड़ाई झगड़े खां त हलो पंहिंजे घर परम धाम में हली करे रहो। हिते लड़ाई झगड़ो रहो बि सुठी तरह नथा, शांति सां रहो त भले सृष्टि ते रहो। लेकिन लड़ाई झगड़ो था करो, हिक ॿिए खे दुख था ॾियो त मनुष्य आत्मा त भॻवान खे पुकारे थी न, त मथे वेठो भॻवान छा करे? उन जे लाइ त हाणे हिकु ई उपाय आहे कि सभु धर्मनि जो विनाश कराए परम धाम में सभिनि खे विहारे। ऐं हिन सृष्टि ते त खेल ख़तम थियण ई न वारो आहे न। हिन सृष्टि ते त खेल हलणो ई आहे। हिन करे हिन सृष्टि ते हिकु धर्म जी स्थापना करण परमात्मा आयो आहे। परमात्मा जेको धर्म स्थापन कंदो आहे उनजो नाम आहे आदि सनातन देवी देवता धर्म। उनजी पालना श्री लक्ष्मी श्री नारायण कंदा आहिनि। बचपन में राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। उन्हनि जी 8 गद्दी सतयुग में हूंदी आहे। पोइ त्रेता में राम सीता जो राज्य हूंदो आहे। उन्हनि जी 12 गद्दियूं आहिनि। ईअं करे 2 युगनि ताईं हिकु ई धर्म हिन सृष्टि ते हलंदो त सुख शांति हूंदी, पवित्रता हूंदी। छो जी परमात्मा त सदैव शुद्ध आहे न, त हुनजो धर्म बि सुखदाय ऐं शुद्ध हूंदो। मनसा वाचा कर्मणा सभी आत्मायूं शुद्ध हूंदी। उते सभी आत्म अभिमानी थी करे कर्म कंदा आहिनि। हिन करे उते ॾाढी सुठी सुख जी दुनिया आहे। उते कॾहिं बि मनुष्य आत्मा भक्ति न कंदो आहे। छो जी आत्मा में एतिरी शक्ति हूंदी आहे कि उहो पंहिंजो जीवन सुख शांति में जी सघे। हाणे आत्मा में एतिरी शक्ति न आहे कि वो पंहिंजो जीवन सुख शांति सां जी सघे। आत्मा स्वयं खे ई नथी पहचाने। जेकी शरीर खे हलाइण वारी आत्मा आहे वो स्वयं खे पहचाने ई नथी। ख़ुदि खे शरीर सम्झी वेठा आहियूं त कीअं असांजो जीवन सुख शांति में? छो जी आत्मा जा निजी गुण आहे न, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्ति। हाणे असां पंहिंजे निजी गुणनि सां जेकी परमात्मा शक्ति असांजे अंदरि आहे उनखे असां कर्म में लायूं ई नथा। देह जे अभिमान में अची करे काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे सभु कुझु कर्म करूं था त पोइ हिन जे कारण ई असांजो जीवन दुखी थी वियो आहे। हिन जे कारण ई सभी धर्मनि में झगड़ा था हलनि। चईंदा त आहियूं हिंदू मुस्लिम भाई भाई, लेकिन आत्मा खे न पहचाननि त शरीर खे ॾिसंदव त कीअं भाउ भाउ सम्झंदव। आत्मा जे नाते भाउ भाउ आहियूं। उन सभिनि जो बाप उहो निराकार परमात्मा शिव। हाणे परमात्मा चए थो तव्हां सभिनि खे इहो ज़रूरु ॿुधायो कि हुन अलॻि
परमात्मा खे यादि करो त तव्हांखे सतयुग जी बादशाही मिलंदी। सुखनि जी दुनिया में तव्हांखे वञण जो मौक़ो हाणे ई मिलंदो। माण्हू द्वापर युग खां स्वर्ग खे यादि था करनि, लेकिन कोई बि अञा ताईं स्वर्ग में वियो न आहे। इते ई त स्वर्ग हूंदो, हाणे हिते नरक आहे त हिते ई पुनर्जन्म वठंदो आहे न। त कोई बि स्वर्ग में अञा ताईं वियो न आहे, छो जी स्वर्ग जी स्थापना त हाणे थी थिए। हाणे बाबा तव्हांजी स्वर्ग में वञण जी मनोकामना बि पूरी थो करे, लेकिन स्वर्ग में केरु वञी सघंदो? जेको परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदो, हुनजी ज्ञान ॿुधंदो। हुन धर्म में असांखे वञी छा छा करिणो आहे, जॾहिं हिते सिखंदासीं तॾहिं त कल्ह स्वर्ग में वेंदासीं न त ईअं कीअं वञी सघंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे इहे प्रतिज्ञा जो धाॻो ॿधी छॾो। माण्हू त अॼुकल्ह फैशन जे लाइ राखी था ॿधनि भई, हा भेण भाउ खे राखी ॿधणी, लेकिन असुल में बाबा छा थो चए? प्रतिज्ञा जो धाॻो ॿधो कि असां कॾहिं बि हाणे विकारनि में न वेंदासीं। कोई बि बुरो शब्द न मुख सां ॻाल्हाईंदासीं, न कंहिंजे लाइ बुरो सोचंदासीं, न कोई अहिड़ा कर्म कंदासीं जंहिंसां मनुष्य खे दुख मिले। ॾिसो, पहिरियों त ब्राह्मण राखी ॿधंदा हुया न, ब्राह्मणनि खे माण्हू पवित्र सम्झंदा आहिनि, लेकिन अॼुकल्ह जा ब्राह्मण पवित्र थोरी रहंदा आहिनि। विकारनि में त सभई वेंदा आहिनि, खान पान बि अहिड़ो थी वियो आहे। लेकिन शिव बाबा जॾहिं हिन सृष्टि ते आयो त ब्रह्मा जे तन में अची करे असांखे पवित्रता जो धाॻो ॿधियो। त हिन करे ब्रह्मा जे द्वारा जेका ब्राह्मणनि खे परमात्मा एडॉप्ट कई, पंहिंजो ठातई, जे बि मनुष्य आत्मा खे हुनखे ब्राह्मण चई, उन्हनि द्वारा राखी ॿधण सां असां स्वर्ग में हली वेंदा आहियूं, असांजो जीवन सुख शांति में थी। त कहिड़े ब्राह्मणनि सां राखी ॿधाइणी खपे? जेका ब्रह्मा जे मुख वंशावली ब्राह्मण आहिनि। उन्हनि द्वारा परमात्मा असांखे प्रतिज्ञा कराईंदो आहे कि तव्हां हाणे प्रतिज्ञा करो कि असां मनसा वाचा कर्मणा शुद्ध पवित्र रहंदासीं। हाणे असां कोई बि ग़लति कमु न कंदासीं। इहो परमात्मा चयो हुई संगम युग ते, पर माण्हू इन जो यथार्थ अर्थ न सम्झण जे कारण, उहो भाउ भेणनि जो पवित्र संबंध सम्झण जे कारण उहो ॿई भेण भाउ खे राखी ॿधंदी आहे। लेकिन बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे सम्झो। हाणे भाउ नंढो आहे, उहो भेण जी कीअं मदद करे सघंदो? त इन ॻाल्हियुनि खे सम्झी करे बाबा चए थो पंहिंजी आत्मा जी रक्षा करो। कंहिंसां? बुराइनि सां, विकारनि सां। इहो ज्ञान स्नान करो रोज़। जेको मां ज्ञान ॿुधायां त मूंखे यादि करो, इन सां तव्हां स्वयं जी रक्षा करो। परमात्मा जी यादि रूपी कवच, परमात्मा जी यादि रूपी कवच में सदा आत्मा रहे। जीअं शरीर खे आत्मा, शरीर आत्मा जो चोलो आहे, हिन शरीर जे अंदरि आत्मा वेठी आहे न। त जीअं त इहे शरीर आत्मा खे ढके वेठो आहे, उहो ई मुंहिंजी आत्मा कंहिंखां ढकल हुजे, शरीर त स्थूल नज़र थो अचे, लेकिन आत्मा हाणे परमात्मा खां ढकल हुजे। शरीर सां त ढकल आहे ई सही, ऐं पोइ शरीर खे असां कपिड़नि सां ढकंदा आहियूं। ईअं ई हाणे आत्मा खे परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि बि ढकणो आहे। छो जी दुनिया में अॼुकल्ह बुरे वीचार, बुरी दृष्टि, बुरी माण्हुनि जी अहिड़ा ॾाढा थी विया आहिनि न। त उन्हनि सां स्वयं खे बचाइण लाइ पंहिंजी आत्मा खे सदा ई परमात्मा जी यादि रूपी कवच जे अंदरि रखो। त तव्हां सदा ई तव्हांजी उहो परमात्मा रक्षा कंदो। हाणे रक्षा करण वारो परमात्मा आयो आहे। असांखे रक्षा खपे हिन दुनिया जी बुराइनि खां, हिन दुनिया जी बुरी दृष्टि खां, हिन दुनिया जे बुरे वायुमंडल खां स्वयं जी रक्षा कीअं करे सघंदा आहियूं असां? परमात्मा जी यादि रूपी कवच जे अंदरि सदा रही करे। मां निराकार आत्मा परमात्मा सां गॾु कर्म थी करां, उथां थी, वियां थी, खायां थी, पीआं थी, सनानु थी करां, कपिड़ा थी धोयां, धंधो थी करां, लेकिन कंहिंसां गॾु आहियां मां आत्मा? परमात्मा। इन रीति असां सदा ई स्वयं जी रक्षा करे सघंदा आहियूं परमात्मा सां। ऐं असां सदा परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि रहंदासीं त पंहिंजे आसपास वारा माण्हू बि सुरक्षित रहंदा। ऐं असांजी यादि ॾाढी सुठी हूंदी, हिकु रस, ॿियो कोई बि यादि न हूंदो,
त असांजे द्वारा परमात्मा पूरी विश्व जी भी रक्षा करे सघंदो आहे। ॾिसो केतिरी शक्ति आहे। परमात्मा हिकु, लेकिन असां सदा परमात्मा खे हिकु रस थी करे यादि करूं। ॿियो असांजे मन में कुझु बि न हुजे, सिर्फ़ु मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा। त हुन सां परमात्मा पंहिंजे द्वारा पूरी विश्व जी भी सेवा करे सघंदो आहे। पूरी विश्व जी सर्व आत्माउनि जा दुख दूर करे सघंदो आहे, सभिनि खे शांति ॾेई सघंदो आहे। एतिरी शक्ति आहे परमात्मा। ऐं उहो पंहिंजे द्वारा ई पंहिंजी शक्ति ख़ुदि सभिनि खे पहुचाईंदो आहे। छो जो हुनखे ख़ुदि खे शरीर कोन अथसि न, लेकिन हाणे दुनिया में त सभिनि खे शरीर आहे। सभी आत्माऊं शरीर रूपी कपिड़नि सां ढकल आहिनि। त हिन शरीर रूपी आत्मा जेकी शरीर रूपी कपिड़े सां ढकल आहे, इनखे शक्ति पहुचाइण वारो परमात्मा आहे। लेकिन जेसिताईं आत्मा हुन निराकार खे निराकार रूप में यादि न कंदी, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी, तेसिताईं परमात्मा भी हुन आत्मा खे कीअं शक्ति ॾेई सघंदो आहे। त हाणे लेकिन पाण अगरि यादि कंदासीं हुनखे निराकार रूप में, त हुनजी शक्ति सृष्टि ते ॿियनि आत्माउनि वटि बि पहुचंदी। छोजी सृष्टि जो वायुमंडल शुद्ध थींदो वेंदो आहे न परमात्मा जी शक्ति सां। हाणे बाबा चए थो, भले तव्हां कुझु बि करो था, लेकिन थोरो समय इहो कढी करे अभ्यास करो, स्वयं खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा खे यादि करो, ताकि विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति जी किरणियूं पहुचनि। ये न दुनिया जो वायुमंडल सुठो थी वञे। अॼुकल्ह दुनिया जो वायुमंडल भी केॾो गंदो आहे न। केॾा त दुख आहिनि, अनेक प्रकार जा दुख, अनेक प्रकार जा विकार, अनेक प्रकार जी बुराइयूं। भल माण्हू कोई बुरो कर्म नथो करणु चाहे, लेकिन वायुमंडल जे प्रभाव में अची करे कॾहिं बुरो करे भी छॾंदो आहे। छो जी आत्मा में शक्ति न आहे न, हुन बुराई में शक्ति आहे कि असांखां वो कर्म कराए छॾंदी आहे। इन करे बाबा चए थो, सदा ही परमात्मा जे यादि रूपी कवच में पंहिंजी आत्मा खे रखो। वो परमात्मा सर्व जो सदगति दाता आहे। स्वर्ग में वठी वञण वारो आत्मा खे आहे। स्वर्ग हिते ई हूंदो, लेकिन इन दुनिया खे त परिवर्तन करणो पवंदो न। दुनिया जो त विनाश थियणो ई पवंदो। विनाश अर्थात सभु कुझु हिते जेको भी हिन दुनिया जो आहे, वो सभु कुझु टुटी फुटी वेंदो, सभु जली वेंदो, सभु साफ़ सुथरी ज़मीन थी वेंदी। सृष्टि हिकदमि साफ़ सुथरी थी वेंदी। जीअं घर जी त सफ़ाई कंदा ई आहिनि न, साल में हिकु बार त लक्ष्मी जो आह्वान करण लाइ दीवाली जी सफ़ाई कंदा ई आहिनि माण्हू। त सृष्टि जो भी साफ़ सफ़ाई कॾहिं थींदी। हाणे ॾिसो जगह जगह कचिरो थी वियो आहे, बारिश जे कारण केॾो कीचड़ थी वेंदो आहे। वैसे भी जानवर जगह जगह ते केॾो गंद करे छॾंदा आहिनि। मनुष्य भी रोडनि ते, नदियुनि में कचिरो आदि फिटी, कचिरो ई कचिरे जहिड़ी दुनिया थी वई है न। मनुष्य जी आत्मा में भी त कचिरो आहे न। बाबा चए थो, दुनिया में त स्थूल कचिरो आहे, लेकिन मनुष्य जी आत्मा में भी कचिरो आहे। कहिड़ो कचिरो आहे? विकारनि जी ॻाल्हियूं, ॿियो हिक ॿिए जे लाइ बुरी ॻाल्हियूं आहिनि, बुरा स्वभाव संस्कारनि जो कचिरो आहे, अलाए कहिड़े कहिड़े समय जी पुराणी दुख भरी ॻाल्हियूं, हिक ॿिए जे लाइ ॻाल्हियूं कंहिंमें भरियल आहे? आत्मा जे मन में। त बाबा चए थो, तव्हांजी आत्मा भी त डस्टबिन ठही वई अथव न। आत्मा रूपी डस्टबिन में इहे ॻाल्हियुनि जो, विकारनि जो, बुराइनि जो कचिरो आहे। त जीअं पहिरियों बाबा आत्माउनि जी सफ़ाई कंदो आहे, पोइ आत्माउनि जी सफ़ाई कंदो आहे, त पोइ साफ़ सुथरी आत्मा खे साफ़ सुथरी जगह भी त खपे न, साफ़ सुथरो शरीर भी खपे। भई असां त घर जी पहिरियों घर जी साफ़ सफ़ाई करे, पोइ सनानु आदि करे, पोइ आराम सां वेहींदा आहियूं न। कई पहिरियों भी सनानु कंदा आहिनि, पोइ साफ़ सुथरा कंदा आहिनि, पोइ कपिड़ा आदि थियनि। ईअं हाणे आत्माउनि जी सफ़ाई बाबा करे थो, लेकिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई कीअं थींदी? आत्मा खे सुठो साफ़ सुथरो शरीर कीअं मिलंदो? उन जे लाइ पोइ सृष्टि जो विनाश कराइणो पवंदो। अर्थात सृष्टि जी सभु कुझु ख़तमु करे, सभु कुझु जलाए लाइ, सभु कुझु साफ़ सुथरो करे सृष्टि खे हिकदमि नयो ठाहिणो। इहे तत्व भी हिकदमि सुठा तत्व प्रदान थी वेंदा। तत्व कोई नया त न ईंदा, सृष्टि भी कोई नई त न ईंदी ॿी किथां, इन जी साफ़ सफ़ाई थींदी। त हाणे बाबा
आत्मा जी साफ़ सफ़ाई करे तो पोइ ये प्रकृति दुनिया जी साफ़ सफ़ाई कंदी। ये बारिश, हवा, सूर्य जी तपत, ये सभु छा कंदियूं? हिन सृष्टि जी सफ़ाई कंदियूं। भूकंप, ॾिसो हाणे हिकु भूकंप आयो त सभु किरी वेंदा न। सभु धरती जे अंदरि हिकु ई बारिश आई त सभु बाढ़ में खणी वेंदी नदियुनि जे अंदरि। पोइ हवा ईंदी त सभु कुझु सुखाए छॾींदी त सृष्टि साफ़ थी वई न। तेसि ताईं असां आत्मायूं किथे हूंदासीं? मथे। शरीर सां गॾु न हूंदासीं। शरीर खे हिते ई छॾिणो आहे। मथे साफ़ सुथरी आत्मा थी करे सभी मनुष्य सृष्टि जी सभी आत्माउनि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी। पोइ परमात्मा सभिनि खे मथे वठी वेंदो। पोइ मथां खां जॾहिं सृष्टि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी पोइ मथां खां असां आत्मायूं हिकु हिकु करे हेठि लहींदासीं। सभु इकट्ठा न ईंदासीं। पहिरियों देवी देवता धर्म जी आत्मायूं बि धीरे धीरे ईंदियूं। देवी देवता धर्म जी आत्मायूं बि सभु इकट्ठियूं न ईंदियूं, धीरे धीरे ईंदियूं हिकु हिकु करे। पोइ द्वापर युग खां ॿिया धर्म ईंदा। ये इस्लामी, बौद्धी, ईसाई, सन्यासी, मुस्लिम, सिखनि जो धर्म ऐं अॼुकल्ह जेका नंढा नंढा गुरु निकिता आहिनि ये सभु द्वापर कलयुग में ईंदा। लेकिन सत्युग त्रेता में सिर्फ़ु देवी देवता धर्म जी आत्माएं। हाणे देवी देवताउनि जी धर्म जी आत्माएं कोई ॿियूं आत्माएं न आहिनि जो मथे वेठियूं आहिनि। असां ई त आहियूं न। असां ई सभु देवी देवताउनि खे यादि था करूं, उन्हनि जी भक्ति था करूं, पूजा था करूं, हुननि जा जनम ॾींहं था मल्हायूं। सभु कुझु पाठ पूजा असां ई था करूं हुननि जी। त असां ई त हुननि जे धर्म जा आहियूं न। उहे असांजा पूर्वज आहिनि, असां हुननि सां रही आयासीं। लेकिन असां आत्मायूं स्वयं खे भुलिजी विया आहियूं कि असांजो धर्म कहिड़ो आहे। छो जी असां हुन धर्म जा नियम मर्यादाउनि खे पालन नथा करे सघूं न। इन करे बाबा हाणे कंहिंखे जगाइण आयो त सभिनि आत्माउनि खे जगाइण आयो आहे। हुननि में बि आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्माउनि खे जगाइण आयो आहे कि हाणे जगो। ये सृष्टि ते वापसि तव्हांजो धर्म अचण वारो अथव। त हुन धर्म में हलण जे लाइ वापसि ओड़ा गुण संस्कार पंहिंजे पाण में अंदरि धारण करो। छो जी आत्मा ई त वेंदी न हुन दुनिया में, शरीर थोड़ी वेंदो। आत्मा में छा हूंदो आहे? संस्कार, सोचणु, निर्णय करणु, संस्कार, स्वभाव सभु आत्मा में। आत्मा ई त कर्म कराईंदी आहे न शरीर सां। त आत्मा खे सुधारण लाइ हाणे बाबा आयो। बाबा चए थो ॾिसो सत्युग त्रेता में सूर्यवंशी घराना और चंद्रवंशी घराना। हाणे उहो ई घरानो परमात्मा स्थापना थो करे। घराने में महाराजा महारानी पोइ हुननि जो संबंधी ॿार आदि प्रजा दास दासियूं सभु हुनजी पूरी राजधानी में सभु खपनि न। सभु तरीक़े जा माण्हू खपनि। घर बि ठाहिण वारा खपनि त रोटी ठाहिण वारा खपनि, बर्तन ठाहिण वारा खपनि। ऐं ॿियो उहो जंहिंमें घुमंदा उड़न तश्तरी उहो ठाहिण वारा खपनि, पढ़ाइण वारो खपे, कपिड़नि वारो खपे, सभु प्रकार जा माण्हू खपनि। हाणे केरु केरु चाहींदो हुते वञी करे राजधानी। त हुनजे लाइ बाबा पढ़ाई थो पढ़ाए। पोइ बाबा चए थो हाणे मां तव्हांखे पढ़ाई त पढ़ायां थो। पोइ जेको जेतिरा मार्क्स खणंदो न उन अनुसार हुते उहो वञी करे कमु कंदो। त पाण हाणे जेको बि ज्ञान ॿुधूं था, जीअं बि पाण ॿुधूं था, जेतिरो जीवन में धारण करे हलूं था, इन जा असांजा मार्क्स जमा था थियनि। इन जा नंबर असांजा जमा था थियनि। छो जी बाबा चईंदा न तव्हां पढ़ाई था पढ़ो। असां जेतिरो सुठी रीति बाबा खे यादि कंदासीं, बाबा जी पढ़ाई घड़ी घड़ी सिर्फ़ु अधु घंटो ॿुधो न, लेकिन घड़ी घड़ी सॼे ॾींहं में हुनखे रिवाइज़ कंदा रहंदासीं, ओतिरो असांखे सुठा मार्क्स मिलंदा। ऐं सुठे मार्क्स मिलंदा त हुते वञी असांजो पद बि सुठो थींदो। भई दुनिया में कोई वॾे पद वारो हूंदो आहे, कोई नंढे पद वारो। पढ़ाई सेम था पढ़नि, लेकिन एग्ज़ाम खां पोइ कंहिंखे उन ई फील्ड में वॾो पद मिलियो, कंहिंखे उन ई फील्ड में नंढो पद मिलियो। त इहे कीअं? त पढ़ाई जो त फ़र्क़ु पवंदो आहे न। भई जेतिरी सुठी लिखी पढ़ाई कंदव ओतिरो कमाईंदव, ओतिरो ऊची गद्दी ते वेहींदव। त बाबा बि हाणे पढ़ाए लिखाए करे असांखे सतयुग जे लाइ पद जो ॾींदो। भई तव्हां सतयुग में इहे कंदव, छो जी तव्हां एतिरा मार्क्स वरितव त तव्हां इहे कंदव, ॿियो छा जो बि कंदव
त उन अनुसार असांखे मार्क्स जे अनुसार पद मिलंदा। हाणे मार्क्स असांजा ज़्यादा कीअं अचनि, हिकु त यादि करिणो आहे, ॿियो जेको ॿुधऊं था उनखे सॼो ॾींहुं मन ई मन में उनखे रिवाइज़ करिणो आहे कि हा बाबा इहो ॿुधायईं इहो ॿुधायईं। ॿियो पंहिंजे जीवन में उन ॻाल्हियुनि खे यूज़ बि करिणो आहे। भई बाबा चए थो कि तव्हां कंहिंखे बि डांटो न, प्यार सां सम्झायो। असां चऊं प्यार सां सम्झनि ई नथा, कीअं सम्झायूं, लेकिन बाबा त चए थी न, प्यार सां कढो जेतिरो कमु थी सघे। त तव्हां बाबा खे यादि करे प्यार सां कमु कढंदा वञो, आपे ई वो आत्मा सम्झी वेंदी। ऐं अगरि तव्हां प्यार सां न कढियो त सम्झवारी ईअं थोरी थींदो आहे, बाबा त चईंदो रहंदो आहे लॻाएसि हिकु ॿ, डांटेसि या मारेसि सुधरी वेंदो। त असांजा पोइ मार्क्स जमा न थींदा, घटि थी वेंदा, छो जे असां बाबा जो चयो न मञूं न। इन रीति असांजा मार्क्स बि जमा थींदा आहिनि। जेको असां पढ़ाए थो बाबा उनखे जीवन में असां धारण ई न कंदासीं त मार्क्स कीअं मिलंदा। ॿियो धारण करण जा बि मार्क्स आहिनि, ॿियो ॿियनि खे ॿुधाइण जा बि मार्क्स आहिनि। भई तव्हां जेको ॿुधो था तव्हांखे जीवन में फ़ाइदो थिए थो त तव्हां ॿियनि खे केतिरो था ॿुधायो। अगरि ॿियनि खे ॿुधाईंदव त तव्हांजी ओतिरो मार्क्स जमा थींदा। त हिन रीति असांजा मार्क्स जमा थींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हर घड़ी मूंखे यादि करे हर कर्म कंदव त हुन हर घड़ी जो बि मार्क्स जमा थींदा आहिनि कि हा भई हिन इहो कमु परमात्मा खे यादि करे कई त हिनखे एतिरा मार्क्स वधी विया। पोइ इन रीति असांखे जेतिरा बि मार्क्स मिलंदा ओतिरो असांखे सब्जेक्ट में धन बि मिलंदो, पद बि मिलंदो। भई धन बि त खपे न, धन कीअं असांखे केतिरो मिलंदो। हाणे जेको धन आहे उहो त कलयुगी पतित कारो धन आहे न। बाबा चए थो हितां जो धन कारो हूंदो आहे। ॾिसो नोट सिक्का आदि कहिड़ा आहिनि, सत त सोने जा सिक्का हूंदा, हीरा हूंदा। उतां जो धन हितां जो धन उते थोरी कम में ईंदो। त उते असांखे केतिरो धन मिलंदो, कीअं मिलंदो, त हुनजे लाइ बि हाणे असां जेतिरी पढ़ाई पढ़ंदासीं त ओतिरो ऊचो पद बि मिलंदो त धन बि मिलंदो। हाणे बाबा चए थो दुनिया जो परिवर्तन त कॾहिं बि थी सघंदो आहे, लेकिन हुन खां पहिरियों पाण आत्माउनि खे तयारु थियणो। पाण आत्माउनि खे पंहिंजो सुभाउ संस्कार ॿियो जेतिरा बि असां सां कंहिंसां बि जेको हिसाबु किताबु हुओ आहे न, असांखे बाबा जी यादि जी शक्ति सां सभिनि सां सभु हिसाबु किताबु ख़तमु करिणो। हाणे ध्यानु रखिणो आहे कि असांजो कंहिंसां कोई नयो खातो न ठाहिणो खपे बुरो। भई असां जेको कयो कयो, लेकिन हाणे असांजे जीवन में असांजो कोई बि बुरो खातो न ठाहिणो खपे। उहो असांखे बाबा चए थो ध्यानु रखो, छो जी हाणे हाणे बाबा चए थो हाणे सभिनि विश्व जी सर्व आत्माउनि जो समय आहे। कहिड़ो? सभिनि सां सभु हिसाबु किताबु चुकतो करण जो समय। हिनखे चइबो आहे क़यामत जो समय। मतिलबु जो चईंदा आहिनि न शास्त्रनि में भई दुनिया ईअं थींदी, हाणे भई सभिनि आत्माउनि जो हिसाबु किताबु चुकतो करण जो समय आहे। तॾहिं त असां सभु कुझु शुद्ध थी करे मथे वञी सघंदासीं न त सजा खाई करे मथे ते वेंदासीं। त बाबा चए थो हाणे हर कर्म ध्यानु सां करो। कंहिंजे लाइ सोचियो था, कंहिंखे चओ था, तव्हांजा ॿार अथव, तव्हांजो अगरि उन्हनि सां तव्हां खां कोई राय सलाह वठे थो त उन्हनि खे राय सलाह ॾियो। बाक़ी मञे थो नथो मञे उहो उन्हनि जे मथां आहे। पोइ तव्हां पंहिंजी सोच न ॾियो कि ॾिस हिन मुंहिंजो चयो न मञे न, हाणे हिन सां बुरो थींदो, ॾिसो वॾनि जो चयो नथो मञे। हाणे अहिड़ो असांखे वीचार न करिणो। असांखे आत्मिक स्वरूप में टिकी करे उन आत्मा खे जेकी बि असां राय ॾेई था सघूं उहो ॾियो। बाक़ी कंहिंसां बि हाणे ईअं इच्छा न उत्पन्न थियणी खपे कि मुंहिंजो ई मञे, मुंहिंजो छो न मञे, हाणे हिन सां ईअं थींदो बुरो थींदो, ईअं सोच न रखो। पंहिंजी जेकी ज़िम्मेवारी आहे उहो हुन रीति असांखे सिर्फ़ु अगरि कोई पुछे थो त राय ॾियो, न त छॾो। बाबा चए थो हाणे जेतिरो थी सघे पंहिंजो परमात्मा जी यादि में, परमात्मा जे ज्ञान चिंतन सां पंहिंजे नए 21 जन्मनि जो खातो जमा करो। इहो समय आहे। इहो समय कहिड़ो आहे? पुराणो चुकतो करण जो, नयो जमा करण जो। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति
माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान स्मृति स्वरूप जे वरदान द्वारा सदा शक्तिशाली स्थिति जो अनुभव करण वारा सहज पुरुषार्थी हुआ। सदा शक्तिशाली विजयी उहो थी सघंदो आहे जो सदा परमात्मा जी यादि में रहे। छो जी हाणे कोई न कोई परिस्थिति जीवन में अचे ई थी, चाहे प्रकृति द्वारा, चाहे कंहिंजे संस्कारनि द्वारा, चाहे देह जे संबंधियुनि द्वारा, चाहे पुराणी हिसाब किताब। बाबा चए थो अहिड़े समय ते भी असां सभु कुझु शांति सां धैर्यता सां पार करूं हुन सिचुएशन खे लाइ। उनजे लाइ सदा ये यादि रखो मां कंहिंसां गॾु आहियां, परमात्मा सां गॾु। ऐं जेकी बि ॻाल्हि अचे थी तुरंत बाबा खे ॾेई करे ख़ुदि शांत थी वञो। स्लोगन आहे ज्ञान जी प्रकाष्ठता ते पहुचण ई गुप्त रूप जो पुरुषार्थ करो। अगरि ज्ञान जी गहराई में तव्हांखे वञिणो अथव कि इहो ज्ञान में आख़िर छा आहे, बाबा चए थो आत्मा सम्झो, इन ज्ञान में नयो छा आहे, इन में अगरि असांखे अंदरि ॿियो सम्झणो आहे त जेको बि ॿुधो था न हुनखे सॼे ॾींहं में विच विच में यादि करो, सोचो हुन जे बारे में वीचार करो। जीअं तव्हां ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ वीचार कंदा आहियो न, हाणे हिन ज्ञान जी ॻाल्हियुनि जे लाइ वीचार कंदव त तव्हांखे ॿियो सुठी सुठी सम्झ ईंदी वेंदव। चओ।